असां इस्लाम कोट एहसास क़फालत सेंटर ते मौजूद आहियूं। तव्हां जेकॾहिं बैकग्राउंड में ॾिसंदो हूंदो त हिते औरतुनि जी तमामु घणी जेका रश लॻल आहे SOP ते अमल थींदे असांखे नज़र नथो अचे। ऐं सेंटर असां अंदरि बि जेका विज़िट कयूं था औरतुनि खां पुछा कयूं था त हू कहिड़ियूं शिकायतूं कनि थियूं, छा चवनि थियूं। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। 6000 मिले बाल 4 हैं दाखिल बाकी है असन आवंडे को अंदर के हता इता जापरी है वो भाई असि भाड़ा भरे भरे 1.5 किलो कोण के 2200 रुपया जुड़े पूछो को कितना पैसा है वो पूछांगे असन छेलारे कढे जाने बरा बना पैसा से कम ले जाओ असन छेलारे कुटरे जा पच करे पुठा सुजाई सने 4500 बीं जा देन 4500 असा के चाहूं कोन के मिना मिले कोई हो कने जे चारा भेड़ा था त्रिया जुड़या ने एक कोई जुड़या बीजा छोकरी चार तो कोन मिलया है पंजा कोन मिलया है कॾहिं आयो आई सिजु भरे यो सेंटर ते पहुतल जेके ॿाहिराड़ी जे ॻोठनि खां औरतूं आयल हुयूं उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। असां सॼो सेंटर अंदरि विज़िट कयो आहे। हिते पाणी पीअण जे पाणी जी सहूलियत मौजूदु न आहे। हिते अंदरि जेका बिजली न आहे, पखा बंदि पिया आहिनि। इंतिहाई हाई जेका गर्मी आहे उनमें औरतूं पंहिंजा ॿारड़ा वठी जेके हिते परेशान आहिनि। तमामु घणी हिते रश नज़र अचे थी। SOP ते मुकमल तौर ते को अमल न पियो कयो वञे। इंतिज़ामिया खे घुरिजे त इन्हनि औरतुनि जी जेका पीअण जे पाणी जी सहूलियत करण सां गॾोगॾु बिजली जी जेका सहूलियत आहे उहो फ़राइम कई वञे त जीअं ही जेके सख़्तु गर्मी में जेके तड़पी रहियूं आहिनि औरतूं उन्हनि खे मिली सघे। काफ़ी औरतूं आहिनि उहे शिकायतूं बि कनि पियूं, के कटौती जूं कनि पियूं, त के चवनि पियूं असां 3-4 ॾींहं खां हिते आयल आहियूं, असांखे पैसा नथा मिलनि। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।